بسم الله الرحمن الرحيم بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته नाज़रीन कराम अॼु असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। असांजो मौज़ू सुखना है जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत ऐं उनजी अहमियत। अॼु असां ज़िक्र कंदासीं जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत ऐं जुमे जे ॾींहं में जेके अमल कया था वञनि उन्हनि जा सबब छा आहिनि। चंद शयूं आहिनि जेके तमामु मुस्तहबी आहे। जुमे जे ॾींहुं अगरि को शख़्स सूरह कहफ जो तिलावत करे त उनजो बि तमामु ज़्यादा सबब आहे। बिलख़ुसूस ख़ुदि सूरह जुमा जी तिलावत करण जा बि ज़्यादा सबब आहिनि ऐं कसरत सां मुहम्मद व अहल बैत मुहम्मद अलैहिस्सलाम ते सलवात पढ़ण जो तमामु घणो ऐं ज़्यादा सबब आहे। जुमे जे ॾींहं जे अमलनि जे मुताबिक़ हीअ बि आहे त सैयद इब्न ताउस जेको मसाइबनि में तव्हां ॿुधंदा रहंदा हो मसाइब आल मुहम्मद में उहो ऐं सैयद बहरुल उलूम इहे ॿ शख़्स छो त रूहनि जे हवाले सां जेके आलिम दीन रूहनि खे घुराईंदा हुआ इंसाननि जे नेक अमल जेके नेक आलिम दीन थी गुज़रिया हुननि जे रूहनि खे सॾु कंदा हुआ त उलमा लिखनि था त ॿ उलमा असांखे अहिड़ा मिलनि था जेके रूहनि खे सॾे करे उनखां सवाल जवाब कंदा हुआ। हिकु आहे आगाए जन्नती ऐं ॿियो आहे आगाए तबा तबाई अलामा तबा तबाई ऐं ॿियो उनजो भाउ आहे आगा हसन तबा तबाई। अगरि हसन तबा तबाई लिखनि था त मूं 2 मरतबा कोशिशि कई आहे छो त मां अमल बि अंजाम ॾींदुसि जुमे जे ॾींहुं ऐं मां कोशिशि कई आहे त आगा सैयद इब्न ताउस सैयद बहरुल उलूम जे रूह खे घुरायां। कई मरतबा हिकु मरतबा न कई मरतबा मूं कोशिशि कई आहे त इन्हनि ॿिन्ही जे रूह खे घुराए करे रूहनि खे घुराए करे इन खां सवाल कया लेकिन हमेशह मूंखे इहो जवाबु ईंदो हो त इन्हनि जे रूहनि मंझां इहो आवाज़ु ईंदो हो त बाबा असां मसरूफ़ आहियूं छो त असांजी ड्यूटी ई उते आहे जितां असांजो अचण ई नामुमकिन आहे। छो त असां अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते आहियूं ऐं दरवाज़े जे असां निगहबान आहियूं। असांखे वक़्तु ई नथो मिले जो असां तुंहिंजे साम्हूं अची सघूं। हीअ 2 शख़्सियतूं हुयूं जेके इन्हनि जो रूहनि जे मथां माना इहे जेके आहिनि इन्हनि जो जेको आहे सो सैयद इब्न ताउस ऐं सैयद बहरुल उलूम खे ॾाढी कोशिशि कई। अलामा तबा तबाई लिखनि था त इहे 2 रूह असांजे साम्हूं कॾहिं बि हाज़िर न थिया आहिनि। जेको अज़न मोहतरम जुमे जे ॾींहं जी इहा बि फ़ज़ीलत आहे छो त जेको अमल आगाए शेख भाई अलैहि रहमा पंहिंजी किताब रोज़गारान में लिखियो अथई त को बि शख़्स अगरि हिन अमल खे अंजाम ॾिए 10 ॾींहंनि ताईं यानी जुमे जे ॾींहं खां वठी शुरू करे उनखे आचर जे ॾींहं ते ख़तमु करे 10 दफ़ा केॾीमहिल सुबुह जी निमाज़ खां बाद में जेॾीमहिल उहो शख़्स तस्बीह ज़हरा पढ़े तस्बीह ज़हरा खे अंजाम ॾियण खां बाद में हिन अमल खे अगरि अंजाम ॾिए चाहे उहो उनजो अमल दुनियावी हुजे या उखरवी हुजे लिहाज़ा उनजो अमल जेको आहे उहो मुकमिल थी वेंदो। ऐं उन अमल जा जुमला हीअ आहिनि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या मुफ़त्तिहुल अबवाब या मुक़ल्लिबुल क़ुलूब वल अब्सार या दलीलुल मुतहय्यरीन व या गियासुल मुस्तगीसीन तवक्कलतु अलैका या रब्बी फ़क़दी हाजती वक़फ़िनी मुहिम्मी वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम व सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि अजमईन अत्ताहिरीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अज़र मोहतरम असांजी 6हीं नशिस्त जी पुॼाणी हिन मंज़िल ते पहुती आहे। इंशाअल्लाह 7हीं नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम।